IBS सखर जी निगरानी हेठ सीबा टेस्टिंग सर्विस पारां मेडिकल एंड डेंटल कॉलेजेस जी दाख़िला लाइ टेस्ट वरती वई। टेस्ट में सूबे में कुल उम्मीदवार 33,174 हुआ, जॾहिं त कराची में NAD यूनिवर्सिटी ऐं दाओ ओझा में 10,000 उम्मीदवारनि हिसो वरितो। सीबा टेस्टिंग सर्विस पारां एमडीकेट उम्मीदवारनि लाइ SOPs जो ख़ासि ख्याल रखियो वियो। दाख़िला लाइ उम्मीदवारनि खां असल शनाती कार्ड लाज़मी करार ॾिनो वियो। टेस्टिंग सेंटर में अंदर मोबाइल फोन, स्मार्ट वॉच, थेलो, पर्स या को ॿियो इलेक्ट्रिक डिवाइस खणी अचण ते सख़्ती सां मना कयो वियो, जॾहिं त स्टेशनरी जो सामान, कैलकुलेटर वग़ैरह खणी अचण बि मना कयो वियो। PMDC जा रिप्रेजेंटेटिव, हेल्थ डिपार्टमेंट जा नॉमिनी, उन खां अलावा सिंध HEC ऐं उन खां अलावा FIA जा नामिनी, हर सेंटर ते उन्हनि जा नामिनी मौजूदु आहिनि। असांजी चकास करण जे लाइ, असांजे मेरिटोरियस प्रोसेस खे असांजी जांच पड़ताल करण लाइ, त अगरि असां ग़लति कुझु कयूं त उहो असांजो ॻीची पकड़नि। ऐं इनशा ताला इहो प्रोसेस अॼु ते ख़तमु न थींदो। अॼु खां पोइ जॾहिं इहो हिननि बचड़नि जो कयल जेको आंसर शीटनि जो प्रोसेस आहे, जेको असेसमेंट सॾाईंदो आहे, रिज़ल्ट ठहण ताईं मां उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे त अचो, आउं तव्हांखे अलाउ कंदुमि उन्हनि कमरनि में जिते असां इहे सीक्रेट कमु कयूं था, त अचो ऐं असां सां गॾु विहो ऐं असां सां गॾु उन ट्रांसपेरेंसी जे प्रोसेस जो पार्ट ठहो। कराची एमडीकेट टेस्ट शहर के मुख़्तलिफ़ सेंटर ते मुकमल थी वई आहे। टेस्ट में कुल 33,174 उम्मीदवार शरीक थिया। डाउ यूनिवर्सिटी, NAD यूनिवर्सिटी, तोड़े ॿियनि मुक़ररु कयल मर्कज़नि ते 3 कलाकनि ते मुश्तमिल ही तिबी दाख़िला टेस्ट परमुन तरीक़े सां थी गुज़री, जंहिंमें हज़ारे मेल तोड़े फीमेल उम्मीदवार टेस्ट ॾिनी। ॿिए पासे शागिर्दनि पारां सेंटर में फ़राहम कयल सहूलियतुनि ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। सभु तरफ़ां पाणी तोड़े रिफ्रेशमेंट जा बहितरीन इंतज़ाम कया विया हुआ। तैयारी जितनी हो पाई उतनी कर ली है। उम्मीद यही है पेपर आसान है, बस यही है। और बस उम्मीद करेंगे ये पहला अटैम्प्ट हो और सेकंड अटैम्प्ट ना ही हो। उम्मीद है इंशाल्लाह बेहतर और अल्लाह ताला बेहतर करना। अच्छी की है, इंशाल्लाह अच्छा होगा। 3 आवर्स में भी मैंने लास्ट ईयर भी दिया था, तो बस स्ट्रेस है लेकिन अच्छी तैयारी है। लड़कियां खासकर बहुत अपनी एक्सपेक्टेशन से भी ज़्यादा तैयारी करके जाते हैं। बाकी हम अल्लाह के ऊपर छोड़ते हैं कि क्या होता है। जितना हो सकता था कर लिया, अब अल्लाह पे देखा है। सब एक दफ़ा अब ऐसा भी नहीं है कि नहीं भी पढ़ के आया हूँ, लेकिन वही ना, बस पता ही नहीं है पेपर का, तो बस अल्लाह के ऊपर छोड़ा हुआ है सब कुछ। अब अल्लाह ताला ही मदद करेगा। अल्लाह का शुक्र, अच्छी तैयारी हो। बहुत ज़्यादा अच्छा हुआ अल्हम्दुलिल्लाह। थोड़ा हार्ड भी आया था, नॉर्मल था, अच्छा था। पेपर ॾाढो सुठो थियो, ॾाढो इजी हुयो। अच्छा रहा, सही था, बहुत मुश्किल नहीं था पर बहुत आसान भी नहीं था। It was easy and thank you to the STS committee who made this promise come true. कुछ लोगों का अच्छा था, कुछ लोगों का बुरा था। उसमें अच्छा भी था, मुश्किल भी था, मतलब आसान भी था, मुश्किल भी था, थोड़ा सा तुक्के भी लगे हैं, लेकिन मेहनत की थी तो सेटिस्फाइड है, अल्लाह का शुक्र। बड़ा मज़ा आया, बड़ा ज़बरदस्त पेपर रहा, जैसे एक्सपेक्टेड किया था वैसे ही आया। इतनी रहियो सर, जेको आहे तक़रीबन लॉजिकल हुयो पेपर, ऐं जेको आहे थोड़ी फिज़िक्स ऐं केमिस्ट्री टफ हुई, जेके लॉजिक वारा ॿार करे विया हल करे, तक़रीबन टाइम में थी वियो पेपर सभिनि जो। बिलीव इन बेस्ट, सो हमेशा बेस्ट का बेस्ट सर्विस ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जीअं टेस्ट ख़तमु थींदी त अॼु राति ताईं या सुभाणे सुबुह ताईं मोस्टली जेका की थी वेंदी आहे असां अॼु ई अपलोड करे छॾंदा आहियूं। असांजी एमडीकेट 2005 जी टेस्ट आहे, इस्लामाबाद सेंटर आहे असांजो। जेके ॿार हिते रहनि था, पेरेंट्स सेटल्ड आहिनि इलाही सालनि खां, ऐं बंदोबस्तु तव्हां ॾिसो था, इंतज़ामात तमामु सुठे नमूने सरंजाम ॾिना विया आहिनि STS जे तरफ़ां, सखराई जे तरफ़ां। प्लस में पेरेंट्स जी जेको आहे सो असां अरेंजमेंट कई आहे सिटिंग जी, उन्हनि जे लाइ पाणी, ॿारनि जे लाइ जूसिस, बिस्किट्स, टॉफ़ीज़ वग़ैरह बि अरेंज करे छॾिया आहिनि। ऐं ओवरऑल जेका ट्रांसपोर्ट लॉजिस्टिक हुई उहा बि प्रॉपर असां हर सेंटर ते मुहैया कईसीं पंहिंजी टीम्स खे।
सो फार सो गुड। सिंध में इन्हनि इदारनि जी तमामु घणी खोट हुई। गुज़िरियल साल बि जंहिं तरीक़े सां आसिफ़ साहब वीसी साहब इहा टेस्ट कंडक्ट कई ऐं जंहिं तरीक़े सां हिन साल कंडक्ट कनि था पिया, असां पूरी उमेद आहियूं त असांजा ॿार इंशाल्लाह ज़रूरु कामयाबु थींदा। असां उन्हनि जा थोराइता आहियूं जो उन्हनि इस्लामाबाद में असांजो सेंटर रखियो त जीअं असां 1500 किलोमीटर सफ़र न करे वञूं, असां हिते सुकून सां टेस्ट ॾियूं ऐं टेस्ट सुठी थी। अदा इंतज़ामिया ठीकु आहे, असांजे लाइ बहितरीनु कमु कयो अथनि ऐं सिक्योरिटी बि आहे, असांखे कंहिं क़िस्म जी का शिकायत कंप्लेन ना है। तो यहाँ के इंतज़ामात देखे हैं तो काफ़ी मुतमईन है यहाँ के इंतज़ामात से, और सिक्योरिटी भी अच्छी है और तमाम मामलात जो हैं वो भी तकरीबन ठीक हैं, और इन्होंने कोऑपरेट भी काफ़ी किया है। पानी वगैरह की बोतल भी दी है हमें, क्योंकि हमने एक दफ़ा पिछले साल जब टेस्ट देने गए थे एक जगह पे, तो वहाँ पे कुछ इस तरह अच्छे इंतज़ामात भी नहीं थे। जो पेपर था वो ना ज़्यादा मुश्किल था ना ज़्यादा इजी था। इट वाज मॉडरेट, बायो पोर्शन वाज सो गुड एंड द केमिस्ट्री वाज लाइक ट्रिकी समवॉट एंड द फिजिक्स वाज आल्सो मॉडरेट एंड इंग्लिश एंड लॉजिक वाज गुड। आई अप्रिशिएट द IBA एंड द PMDC द वे दे कंडक्ट विद द ट्रांसपेरेंसी। तमामु बहितरीनु पेपर थियो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। हर उन माण्हू जे महिनत कई आहे उनखे फल ज़रूरु मिलंदो। ऐं ओवरऑल जेको अगरि फैसिलिटीज़ जे बारे में ॾिठो वञे, STS ज़बरदस्त इनिशिएटिव वरितो आहे। 100% बहुत अच्छा पेपर गया हमारा। वैसे तो मना बायो बहुत ज़्यादा इजी थी। वैसे बायो का पेपर देख के हमें लगा डाउ की सीट हमारी ही है, लेकिन आगे फिजिक्स और केम में थोड़ा सा हम डाउन हो गए थे, और अदरवाइज़ सब चीज़ें बहुत अच्छी थी। द एनवायरनमेंट वाज रियली वेरी गुड। कोई भी डायबॉलिक कैरेक्टर किसी ने प्ले किया, बहुत अच्छा एनवायरनमेंट था। और जो रूमर्स फैले होते हैं कि सिंध का पेपर लीक हो जाता है, सब कुछ भी नहीं हुआ। एक्यूरेट टाइम पर हम लोगों को सिंध पेपर प्रोवाइड किया गया है, जो अकॉर्डिंग टू PMDC के रूल्स जैसे थे वैसा ही इन्होंने पेपर प्रोवाइड किया था। हैदराबाद में 5000 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। लतीफ़ाबाद जे पब्लिक स्कूल में थींदड़ MD-CAT जी टेस्ट में ईंदड़ उम्मीदवारनि जूं इम्तिहानी स्लिपूं ऐं सुञाणप कार्ड ॾिसण बाद सेंटर में दाख़िल थियण ॾिनो वियो, जॾहिं त इम्तिहानी पेपर इंतिहाई सिक्योरिटी में आंदो वियो। ॿिनि वॾनि पेचुनि में आंदल इम्तिहानी पेपर सेंटर जे इंचार्ज ऐं डिप्टी कमिश्नर हैदराबाद जे साम्हूं मीडिया जी मौजूदगी में खोलिया विया। ओवरऑल तव्हां ॾिठो त असां हिकिड़ो शफ़ाफ़ तरीक़ो अपनायो आहे। सभिनी जे साम्हूं पेपरनि खे जी सील बि खोली वई आहे त जीअं ऐं उन सां गॾु मीडिया खे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे ऐं सभिनी खे इन्वॉल्व कयो वियो आहे त असां हिनखे सुठे नमूने शफ़ाफ़ नमूने रखियो आहे। आप पुछो शफ़ाफ़ियत जो जेको आहे उन में इहा आहे कि जेके विजिलेंस कमेटी तश्कील कई वई आहे, जो मेन कम इहो आहे कि उहो जेके बि हिते प्रोसेस थिए थो, एग्ज़ामिनेशन जो मटीरियल ओपन थिए थो, डिस्ट्रीब्यूट थिए थो, त उनजी निगरानी कनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां हिते मौजूदु आहियां बतौर चेयरमैन ऑफ दिस विजिलेंस कमेटी, कि मां पंहिंजी निगरानी में तव्हां सां गॾु मिली करे ही ट्रंक्स ओपन कया आहिनि। हाणे असां हिते वेठा हूंदासीं जेसि ताईं एग्ज़ाम ख़तमु नथो थिए, ॾिसण जे लाइ कि मतिलबु शफ़ाफ़ियत थिए थी, चीटिंग केस त को नथो थिए, को अहिड़ी हरकत नथी थिए जेकी कंस्ट्रू कई वञे कि चीटिंग आहे या अनफेयर मीन्स इस्तेमालु कया वञनि। त अलहमदुलिल्लाह हेसि ताईं एवरीथिंग हैज़ बिन गोइंग वेल। 3 कलाकनि वारो सवालनामो उम्मीदवारनि खे ॾिनो वियो, जंहिंमें 180 सवाल ॾिना विया हुआ। असांखे हर फैसिलिटीज़ मिलियल आहिनि, इंतज़ाम तमामु सुठा आहिनि। हर साल वांगुरु हिन साल की बि लीक न थिए, त इहो शागिर्दनि लाइ हिकिड़ो सुठो मतिलबु बहितरीनु असांखे तमामु सुठो लॻो। हीअ IBA वरितो आहे हिन साल टेस्ट, न त हूअं ॿियूं जॻह असांजो उहो न। हींअर IBA वारनि तमामु मेरिट जी ॻाल्हि कई आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पेपर अच्छा हुआ, हाँ, लेकिन थोड़ा मुश्किल था, लेकिन कर लिया। केमिस्ट्री और फिजिक्स बहुत हार्ड थी। पेपर तमामु सुठो थियो माशाल्लाह। पेपर हिन वारे बि लीक कोन थियो, इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। मेरिट हलंदो हिन वारे में। शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि 3 कलाकनि में पंहिंजो सवालनामो पूरो करे सेंटर इंतज़ामिया जे हवाले कयो।
जामशोरो जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में 2600 शागिर्दनि ऐं 2000 शागिर्दनि हिसो वरितो। MDCAT टेस्ट जे सवालनि वारा पर्चा ऐं जवाबी कापियूं सख़्त निगरानी में संदूकनि में आंदा विया। सभिनी खां पहिरियों शागिर्दनि जी जेकी आहे सो असांखे सेटिस्फेक्शन जेकी मां खपे, जेकी मां शागिर्दनि खां पुछो बि सही त दे मुतमिन आहिनि हिकिड़ो। उन खां पोइ नंबर 2 जेको आहे उन्हनि खे सिक्योरिटी प्रॉपर जेको आहे रखी वई आहे त का बि एक्सटर्नल इंटरफेरेंस न हुजे। उन में जेके असांजो पंहिंजो पार्किंग एरिया आहे या पेरेंट्स जेके बीठा आहिनि उहे बि तक़रीबन किलोमीटर 1.5 किलोमीटर परे आहिनि। टोटल जेका कैंडिडेट्स आहिनि उहे 4600 आहिनि, जंहिंमें 2000 असांजा बॉयज़ आहिनि ऐं 2500 खां थोरो मथे या 2600 असांजो फीमेल्स आहिनि। हिननि जे पेरेंट्स जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। MDCAT दाख़िला टेस्ट ईंदड़ उम्मीदवारनि जो चवणो हो त हमेशा IBA के ही वठणु खपे, छो करे इन जी असांखे एक्स्ट्रा टाइम भी कोन विहारियो आहिनि, बिल्कुलु टाइम ते पेपर शुरू कया आहिनि, बिल्कुलु टाइम ते पेपर एंड कया आहिनि ऐं मैनेजमेंट वाज सो गुड। बायोलॉजी तो ज़्यादा ईज़ी हुई, बाक़ी केमिस्ट्री फिज़िक्स जो को मतिलबु कोन थी ॿुधाए सघां त गाइड कोन था करे सघूं त छा आहे। अच्छा, इंतज़ाम कीअं हुया? इंतज़ाम सुठो हो, पर मूंखे जेको आहे सो पंहिंजे पर्सनल ओपिनियन सां ॾिसां त फर्स्ट टाइम इन एनवायरनमेंट में वेठी हुअसि त इन करे मूंखे थोरो माना कंफर्टेबल कोन लॻो। तयारी न हुई, दुका हणी आया आहियूं, सिधी ॻाल्हि आहे। हा, थी वेंदासीं पास दुकनि ते। लॻो ॾाढो मुश्किल आहे, पर एतिरो हुयो कोन, थी वियो। मतिलबु मुंहिंजी तयारी विच में हुई बसि, ऐं मतिलबु न वधीक न घटि विच ते हुई, पर थियण जहिड़ी थी वई आहे मुंहिंजी। ईयर जो कि माशाल्लाह उन्होंने अच्छा बनाया था, ठीक है। 70% जो था ईजी था, 20% मॉडरेट था और 10% हार्ड था। इजी हो टेस्ट, समझे ना? तैयारी तो सफ़ा कोन है, बस मिली MC। हाँ, थी वियो। सखर में बि MDCAT टेस्ट मुनक़िद कयो वियो। सखर जे इम्तिहानी मरकज़ में 5165 उम्मीदवारनि जे लाइ इंतज़ाम कया विया। IBA पब्लिक स्कूल में क़ाइम इम्तिहानी मरकज़ ते सुबुह सवेर ई वॾी तादाद में उम्मीदवार ऐं उन्हनि जा रिश्तेदार पहुचणु शुरू थिया। इम्तिहान दौरान शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ CCTV कैमराऊं, सिग्नल डिटेक्टर ऐं मेटल डिटेक्टर जो इस्तेमालु कयो वियो। पुलिस पारां सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम कया विया, जॾहिं त इम्तिहानी मरकज़ जे अंदरि तोड़े ॿाहिरि मुसलसल निगरानी जारी रही। MDCAT जो पेपर सील बंदि थियल पेटियुनि ऐं थेलनि में इम्तिहानी मरकज़ ताईं पहुचायो वियो, जेको सुबुह 10 वॻे शुरू थियो ऐं लॻभॻि 1:30 बजे ख़तमु थियो। इम्तिहान में शिरकत कंदड़ उम्मीदवारनि लाइ इंतिज़ामिया पारां रिफ्रेशमेंट जो इंतज़ाम पिणु कयो वियो, जॾहिं त इम्तिहानी मरकज़ ते तमामु घणी रश हुअण सबबि काफ़ी वक़्त ताईं ट्रैफ़िक जाम पिणु रहियो, जॾहिं त इम्तिहान पुरअमन माहौल में मुकमल थियो। सखर सेंटर में जेके कैंडिडेट्स आहिनि तक़रीबन 5165 कैंडिडेट आहिनि ऐं सखर खां अलावा तव्हांखे ख़बर आहे MDCAT कराची, जामशोरो, हैदराबाद, गोटी, जैकबाद वग़ैरह में बि थी रहियो आहे। ओवरऑल जेके कैंडिडेट्स आहिनि तक़रीबन 33,175 आहिनि। सखर में 5165 कैंडिडेट्स आहिनि। सहूलियतुनि जे हवाले सां तव्हां ॾिसी रहिया आहियो, अलहमदुलिल्लाह हिते असां नाश्ते जो इंतज़ाम कयो आहे ॿारनि जे लाइ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 6:30 बजे जो टाइम हुयो रिपोर्टिंग टाइम, त हुनजे लाइ जूसिस, टॉफ़ीज़, बिस्किट्स वग़ैरह सां इंतज़ाम कयो आहे। प्लस में पंखा आहिनि हिते ऐं सीटिंग अरेंजमेंट तव्हां पाण माशाल्लाह ॾिठी आहे, ज़बरदस्त थियल आहे। असां कैंडिडेट्स खे इंशाल्लाह ताला शाम जो रिज़ल्ट आंसर शीट अपलोड कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे IBA में असां पहिरियों कीज़ न ठाहींदा आहियूं। जीअं पेपर असांजो थी वेंदो आहे, उनखां पोइ असांजा एक्सपर्ट वेंदा आहिनि ऐं कीज़ पंहिंजूं ठाहींदा आहिनि, 5-6 कलाक उन में लॻंदा आहिनि। उनखां पोइ आंसर की असां अपलोड कंदासीं। हा, बाक़ी क्वेश्चन पेपर ऐं जेको कार्बन कॉपी आहे उहे ॿार खणी वेंदा, असांजी की अची वेंदी ऐं पाण पंहिंजो रिज़ल्ट पाण ई चेक करे सघंदा घर में। अच्छा, इहो सिक्योरिटी जे लाइ असां ॿारनि जे लाइ मेटेलिक डिटेक्टर्स आहिनि, सिग्नल डिटेक्टर्स आहिनि, ॿियो बायोमेट्रिक डिवाइस आहे उहो यूज़ कयो आहे। पेरेंट्स जे लाइ असां पार्किंग जेको आहे सो मिलिट्री रोड वारो गेट आहे, उते असां पेरेंट जी सिटिंग बि ठाही आहे, पार्किंग बि उते अवेलेबल आहे इलाही मिक़दार में, त इंशाल्लाह इहो प्रॉब्लम न आहे हिते सखर सेंटर में। टेस्ट बहितरीनु आहे, इंतज़ाम सुठो आहे तव्हांजो, तयारी बि असांजी सुठी आहे, काई दिक़त न आई सफ़र में असांखे, ॾाढो बहितरीनु असां हिते। जी अल्हम्दुलिल्लाह, असांजी तयारी बि बहितरीनु आहे अल्हम्दुलिल्लाह। टारगेट खे इंशाल्लाह कंप्लीट कंदासीं
ऐं उन खां बाद में असांजो राति जी टेस्ट कईसीं सखर में। उन खां बाद में त असीं हिते तक़रीबन 46 ते हिते पुॼी वियासीं। इंतज़ाम बिल्कुलु सही आहिनि ऐं तयारी बि बिल्कुलु सही आहे। क्रिकेट जो इम्तिहान ॾियण आया हूँ ऐं डिस्ट्रिक्ट मुंहिंजो शिकारपुर आहे। माशाल्लाह इंतज़ामिया बेहतर आहे, तैयारी भी बेहतर आहे, वधीक अल्लाह भलाई कंदो। देखें, ये तो अभी पता चलेगा, जैसे कि अभी की उन्होंने कहा है कि रात को वो देंगे, लेकिन माशाल्लाह से मैं तो कहती हूँ कि सही था पेपर, ना ज़्यादा मुश्किल था ना ज़्यादा इजी था। बायो का पोर्शन फिर सही था, केमिस्ट्री फिजिक्स थोड़ा डिफ़िकल्ट हो गया था बच्चों के लिए, क्योंकि मेरे सामने ही बच्चे बैठे थे, उन्होंने ये बताया था। बाकी ऑल ऑफ दैट सही था। अभी ज़रूर थी असांजी, ऐं ॿियो पेपर ईज़ी हुयो, लाइक मॉडरेट भी हुयो, ईज़ी लेवल भी इलाही हुयो जी। 40% ईज़ी लेवल हुयो ऐं 60% मॉडरेट हुयो। सुठो थियो पेपर, बाक़ी हुयो त सॼो सिलेबस मां ई, बाक़ी इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो, हिते बि बहितरी थींदी। सुठो थियो तक़रीबन जेकॾहिं पेपर जे असां बेस ॾिसूं न, हिकु हूंदो आहे इज़ी मॉडरेट हार्डेड है, मतिलबु टोटल मॉडरेट लेवल ते हुयो। ऐं ॿियो जेका PMC तरफ़ां बैंक प्रोवाइड कई उन में हुयो टोटली। पेपर सुठो निकितल हो, सिलेबस जे मुताबिक़ निकितल हो, बहितरीन निकितल हो पेपर। अच्छा, बहितरीन तरीक़े सां थियो। उम्मीद है इंशाल्लाह 100% उम्मीद आहे, छो त मायूसी कुफर आहे। अल्हम्दुलिल्लाह उम्मीद 100% है, अल्लाह पाक सभिनि खे कामयाब कंदो। पेपर इलाही ईज़ी हुयो, मतलब जेको ॿार पढ़ी आयो हुननि लाइ बिल्कुल भी डिफिकल्ट न हुयो। बायो जो सेशन बिल्कुल ईज़ी हुयो, मतलब जीअं PMDC डिफिकल्टी लेवल ॿुधाई हुई नी, बिल्कुल उन ई वांगुरु हुयो ऐं ईज़ी हुयो। ऐं मतलब हर कुछ इन्हनि प्रोवाइड कयो, ॿारनि जी मतलब देखभाल भी पूरी कयूं। न दुका जिते दुका हणणा हुया उते उहे दुका ई आहियां, बाक़ी जिते मतिलबु असांखे पेपर करिणो मतिलबु सही जेको असांखे अचे पियो उते त असां मतिलबु आहियूं। इंशाल्लाह मतिलबु सुठा थी वेंदा। फिज़िक्स थोरी मतिलबु असांखे टफ लॻंदी आहे, त उहो उन हिसाब सां हुई डिफ़िकल्ट, बाक़ी बायो ईज़ी हुई ऐं लॉजिकल रीज़निंग ऐं इंग्लिश केमिस्ट्री वग़ैरह इहे सभु सही थी। अल्लाह फर्स्ट क्लास इंशाल्लाह, आमीन। यकीन आहे अल्लाह ते। हाणे दुकनि सां त दुनिया हलंदी आहे न, दुनिया दुकनि सां हलंदी आहे। जीअं PMDC जो सिलेबस हुयो ईअं ई असांजो। लाड़काणो में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो सां सलाड़ियल चांडका मेडिकल कॉलेज जे 250, गुलाम अहमद महर मेडिकल कॉलेज सखर जे 100 ऐं बीबी आसफा डेंटल कॉलेज लाड़काणो जे 50 सीटुनि ते नए साल जी दाख़िला लाइ एंट्री टेस्ट शहर जे वगण रोड ते क़ाइम पुलिस ट्रेनिंग सेंटर स्कूल में वरिती वई, जंहिंमें 3300 शागिर्दनि हिसो वरितो, जंहिंमें 1700 शागिर्द ऐं 1600 शागिर्दियाणियूं शामिल आहिनि। एंट्री टेस्ट लाइ क़ाइम सेंटर के मुख़्तलिफ़ ज़ूननि में विराए अलॻि अलॻि ब्लाक ठाहिया विया ऐं कापी खे रोकण लाइ सेंटर जे चौतरफ़ कलम 144 लागू कंदे सेंटर में मोबाइल जैमर्स लॻाए CCTV कैमराऊं नस्ब करे वॾे तादाद में पुलिस एहलकार ऐं लेडीज़ पुलिस खे मुक़ररु कयो वियो। फुल जेको आहे सिक्योरिटी आहे, ट्रैफिक जो इंतज़ाम मुकमिल आहे, को बि ॿाहिरि इशू न पियो थिए। अंदरि असांजे सेंटर में सभई शयूं असां वटि प्रोवाइडेड आहिनि। ग़रीबनि जा ॿार जेके वीचारा ख़ुदकशियूं करण ते मजबूर हुआ, अल्हम्दुलिल्लाह हिन उम्मीद सां पंहिंजी महिनत खे जारी रखियो अथव। पेपर अल्हम्दुलिल्लाह करे था आया हूँ, तमामु ई बहितरीनु पेपर हुयो। माना ही ॿियों दफ़ो असांजो एक्सपीरियंस आहे, मां इम्प्रूवर आहियां ख़ुदि पाण। तमामु सुठो पेपर हुयो। सुठो आहे। IBA जेको आहे मेरिट आहे, IBA तमामु बहितरीनु असांखे मतिलबु इंशाल्लाह नतीजो ॾींदी ऐं IBA अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु पेपर वरितो आहे। इंशाल्लाह उम्मीद आहे त आईंदे बि ईअं ई पेपर वरितो वेंदो। बाक़ी थोरो केमिस्ट्री डिफिकल्ट हुयो। मां आहियां पंहिंजो 85% मुतमिन आहिनि। टोटल 180 MCQs ॾिना विया, मां 180 हल कया, कुझु जेके अचनि पिया उहे कया, जेके न पिया अचनि उहे बि कया। पेपर ॾाढो सुठो रहियो। असां मतिलबु जो आहे घणो मुतमिन आहियूं असां हिन दफ़े। तमिन असां 80% खां प्लस चवंदासीं। थोरो केमिस्ट्री में डिफिकल्टी लेवल थोरी रखी, बाक़ी बायो ऐं फिजिक्स तमामु बेस्ट हुई। असां 180 हल कया, हिकिड़ो बि न छॾियो, नेगेटिव मार्किंग बि न हुई हिन में। इन जे करे असां तुका बि हणी आयासीं, जीअं ग़लति वञनि बि सही वञनि। सुठो तक़रीबन 70%, 70-80। हिन दफ़ा कंहिं बि तरीक़े जो पेपर लीक न थियो वियो आहे, जेतिरे त ॾिठो वियो आहे। कोशिशूं बि वॾियूं कयूं वयूं लीक जूं, पर थियो न आहे। पर इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त मेरिट असांखे मिली रही आहे। हाणे टोटल 180 हुया। तव्हां घणा हल कया? मां सभु कया। मुतमिन आहियो? हा।
नवाब शाह कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में थी, जिथे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे उम्मीदवारनि पारां शिरकत कई। एमडी केयर सुठो आहे पर आई थिंक सीटूं घटि आहिनि जाम। छो करे तव्हां ॾिसो था स्टूडेंट केतिरा आहिनि त इन जे हिसाब सां सीटूं जाम घटि जाम कई आहे महिनत। पहिरीं त मुंहिंजे पेरेंट्स जी ख़्वाहिश हुई, देन पोइ मां ॾिठमि त बाबा माना माण्हू घणा मरनि था, माना उनखे बचाइण वारा केरु न हूंदा, ऐं ॿियो त डॉक्टर घणा माना सुठा माना न हूंदा। मां ईअं चवां थी, छो करे मां पाण बीमार रहंदी आहियां, त इन जे करे पोइ मूंखे बि जज़्बो थियो त मां बि इंशाल्लाह अगरि मां मतिलबु सुठी डॉक्टर थियसि त इंशाल्लाह तव्हां दुआ कयो। महिनत जाम कई आहे, पर महिनत हर को कंदो आहे, ईअं न आहे त मेडिकल स्टूडेंट हर को मेहनत कंदो, भले थोड़ी करे, पर लक ज़रूरी है। सर पाकिस्तान में तो पेरेंट्स की चॉइस होती है डॉक्टर। पर्सनल शौक भी है इस फील्ड में जाने का, लेकिन पेरेंट्स भी चाहते हैं। हर एक प्रोफेशन ही अच्छा होता है, ये तो अल्लाह जानता है और ये टेस्ट बताएगा, रिजल्ट बताएगा। बस सुठी तैयारी कई, अल्लाह साईं ते बस यकीन है थी वने, फोर्स न करन कि जेका उन्हनि जी दिल आहे बस उहा उॾां वञनि अल्लाह, पोइ जेका उन्हनि जी चॉइस आहे बस ये। में ये एक्सपीरियंस थोड़ी एंजाइटी भी हो रही है, लेकिन इनका अच्छा है, सब कुछ तरीके से बिल्कुल प्रिपेयर है सारी। ने बहुत तैयारी की है, रात जाग कर, मेरी भी मेरे पेरेंट्स की भी। मुफ्त करेंगे, पूरा यकीन है और अल्लाह पर भी यकीन है। हम दोनों की ख्वाहिश तैयारी की है और इंशाल्लाह हो जाएगा इंशाल्लाह। तैयारी तो कई आहे मुकम्मल, हाणे अल्लाह ते भरोसो आहे केतिरा नंबर अचे। पेरेंट्स जी बि आहे, कुझु मुंहिंजी बि ख़ुशी शामिल आहे। महिने जी ज़रूरत आहे, ऑल MCQs कवर कयो, प्रैक्टिस कयो, लेक्चर्स ॿुधो था त उन्हनि जी MCQs जेको आहे बाद में प्रैक्टिस कंदा। इनो का निज़ाम बहुत अच्छा है जी और अच्छा है, सख्ती होनी चाहिए ताकि जो मेरिट पे जो बुशर जी तो वो सिलेक्ट हो सके। अच्छा। नहीं, ये मेरा अपना शौक है। टेस्ट है ये मेरी अपनी ख्वाहिश से शुरू से ही, और मेरे बाबा ने मुझे अपनी ख्वाहिशों पे पढ़ने दिया। जहाँ मैंने कहा जो टेस्ट मैंने खूब मेहनत करें, पढ़ लें, लिखें, अपने जो अपना दिल करे वो करें, किसी के चॉइस पे ना चलें, जिसमें दिल करे, मतलब कि पूरी उम्मीद है। अल्लाह मालिक, हमने तो अपनी पूरी मेहनत की है और पेरेंट्स की दुआएं। आई थिंक अरेंजमेंट्स काफ़ी बेहतर कया विया आहिनि, ऐं पेपर जे स्क्रूटनी में उनजे क्वेश्चन में को भी प्रॉब्लम कोन ईंदो, ऐं तमामु जेके कैंडिडेट्स उन्हनि खे मौक़ो मिलंदो त फ्रीली पंहिंजो एग्ज़ाम अटैम्प्ट कनि। उनखां अलावा जेके तव्हां हिते अरेंजमेंट्स बि ॾिसो पिया IBS सखर जी तरफ़ां कया विया आहिनि, तमामु सुठे नमूने थियल पिया आहिनि। हिते एयर कूलर्स लॻल आहिनि, फैन्स वग़ैरह आहिनि, सभई मौजूदु आहिनि। मेडिकल कैंप असांजी तरफ़ां लॻायो वियो आहे, फायर ब्रिगेड एम्बुलेंसिस असांजी तरफ़ां प्रोवाइड कयूं वियूं आहिनि। उमेदु आहे त तमामु बहितर नमूने कैंडिडेट्स जेको सो पंहिंजो एग्ज़ाम ॾेई सघंदा, ऐं जंहिं सभ खां वधीक महिनत कई हूंदी, जेको पढ़ी आयो हूंदो, जेको डिज़र्व कंदो हूंदो, उहो ई इंशाल्लाह इहो टेस्ट पास कंदो। IBS सखर जेको प्रोसेस हिकिड़ो हलायो आहे, तमामु सुठो प्रोफेशनल तरीक़े सां प्रोसेस खे हलायो आहे, ऐं हिन में जेतिरी ट्रांसपेरेंसी सां कमु कयो वियो आहे, ऐं जेके हिननि पंहिंजा चेक्स एंड बैलेंसिस सिस्टम में रखिया हुआ तमामु बहितरीनु तरीक़े सां हुआ। ऐं जीअं तव्हां चओ पिया त सिर्फ़ु हिते न पर पूरे सिंध में जेके रूमर्स ख़तमु थी वियूं उन जे हवाले सां। सही थियो, रहिजी वियो थोरो टाइम थोरो घटि हुयो इनजे करे। 180 जी सुठा हुया जी मतलब सुठो हुयो जी सर। जी सर वाच भी थे पर सोलो आसान मॉडरेट जी सिलेबस में 150 मार्क्स ईंदा पोइ हाणे ॾिसूं मथो मेरिट केतिरो थो वञे। सही थियो माशाल्लाह ज़बरदस्त थियो। पेपर नॉर्मल हुयो माशाल्लाह, पेपर सुठो थियो। सवाल जेके बि हुया असां उनखे सुठे तरीक़े सां हल कयोसीं। बाक़ी जेके सखर IB जी तरफ़ां जेके एडमिनिस्ट्रेशन हुई उन सुठो परफॉर्मेंस ॾिनी, उन्हनि बि असां उन्हनि में मुतमिन थियासीं। आईंदा न आउट ऑफ सिलेबस हिकु बि सुवाल न हुयो, जेको बि असांजो सिलेबस अलहमदिल्ला उतो ई सुवाल असांखे लॻो। अंदरि इंतज़ाम ॾाढा रिस्ट्रिक्टेड हुया, सेंसिटिव माहौल हुयो, हर शइ जी हिकिड़ी चेक एंड बैलेंस सिस्टम आहे कि इंशाल्लाह मुंहिंजे जेके मार्क्स ईंदा उहे मां पूरो ईंदा त 155 खां पोइ ईंदा इंशाल्लाह 180 अबाउट। सही हुयो पेपर, सिलेबस में हुयो सही हुई। ॾिसूं जॾहिं की अचे पोइ ख़बर पइजी वेंदी जी। भला का पेमेंट न या की है जेका आउट न थी ताकि ख़र्चो आहे न जरा इजी हूंदो। बायो सफ़ा इजी हुई, रही ॻाल्हि केमिस्ट्री जी उहा थोड़ी टफ हुई, बाक़ी सभु कुझु इजी हुयो। कुछ आउट ऑफ कोर्स हुयो, इंतज़ाम सफ़ा बस बेहाल हुयो, न फैंस वग़ैरह जेका शइ जी नीड, बाक़ी उहे प्रोवाइड हर शइ थिए पई। सभई हल कया तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह 100%।
हाँ सफ़ा बिल्कुल टाइट हुयो सिलेबस जा हुया सवलो हुयो सुठो हुयो सिलेबस जे अंदरि हुया 160 प्लस